सोशल मीडिया ते रुगी पापा लगो पियो आहे। पापा पापा ॿार हुजे पोड़ो हुजे बुज़ुर्ग हुजे सभु सोशल मीडिया खोलियूं था त रुगी अव्हां जे गाने सां जेको आहे उन्हनि जी वीडियो पई थी नज़र अचे। बसि असांजी शुरूआती पापनि सां थी थिए न सुबुह पापा 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 माशाल्लाह कंहिंखे सुठो लॻो आहे कंहिंखे वरी कुछ वीडियोज़ अहिड़ियूं मां ॾिठियूं जंहिंमें उन्हनि तनक़ीद जो निशानो बणायो त असां उस्ताद जा फैन आहियूं पर उस्ताद खे इहो कलाम पेश न करणु खपे आहे न ॻाइणु घुरिजे आहे। शाइर आहिनि कंपनी वारनि खे ॾियनि था पंहिंजी शाइरी ऐं पोइ जेको आहे सो जंहिं बि तर्ज ते लिखनि था पोइ उन्हनि जी ज़िद हूंदी आहे त इन में ॻायो वञे वरी लाह चाढ़ा ॾेई असांखे बि जेको आहे सो निशानो बणाए विया कि सोशल मीडिया ते ख़ासि करे अव्हां खे कुझु ॾींहंनि खां वठी तनक़ीद जो निशानो बणाइनि था उन्हनि खे अव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? अदा तनक़ीद बराए इस्लाह मां इन में रंजित आहियां ज़रूरु जेका ॻाल्हि कंहिंखे न वणे त माण्हू चवंदो ज़ाहिर आहे न चवंदो दिलि में रखंदो त बि ॾुख थींदो आहे अरमान थींदो उन्हनि जी भलाई उन्हनि जी महिरबानी उहे बि असांजा ॿाहिरि आहिनि उहे बि असांखे ॿुधनि था उन्हनि खे तकलीफ़ थी वञे ॾुख थियो हूंदो असां बि इंसान आहियूं सो कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त खां चवंदासीं अदा माफ़ु कजो असांखे जोड़ी तव्हां माफ़ी था वठूं। इंडिया जी धुन ते त माशाल्लाह तव्हांजा हज़ारे कलाम आहिनि। को अहिड़ो गीत उर्दू में बि काफ़ी कैसेटूं कढियूं को अहिड़ो गानो जेको इंडिया ताईं फनकारनि जा कननि में उहा आवाज़ ॿुधो हुजे? मुंहिंजे गाननि खे साराहियो छा पर गाननि जी असांजी थोरी कट बि कई अथनि। मूं ॻायो हुयो सुहिणो सॼणु लॻे थो मूंखे नकाब में ककरनि जे पोयां चंड आहे ॼण को शबाब में न त पोइ हुननि गानो ठाहियो ककरनि जे पोयां चंड आहे ॼण को शबाब में मेरी जिंदगी के मालिक मेरे दिल पे हाथ रख दे तेरे आने की खुशी में मेरा दम निकल न जाए सुहिणो सजण लॻे थो मूंखे नकाब में। हिन वक़्तु मूंसां गॾु हिकु अहिड़ी शख़्सियत मौजूदु आहिनि जेके पाण कॾहिं तारीफ़ जा मुहताज न आहिनि रहिया ॾेह तोड़े परदेह पंहिंजो नालो हुननि सुठे नालनि सां कमायो आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी हिकिड़ो वीडियो सोशल मीडिया ते हली रही आहे उस्ताद जे नवे कलाम में त कुझु माण्हू तनक़ीद बि कनि पिया कुझु माण्हू उस्ताद जे फेवर बि कनि पिया। अॼु असीं उस्ताद मंज़ूर सखिरानी सां गॾु मौजूदु आहियूं। उस्ताद सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उस्ताद जो छा चवणु आहे। अव्हां माशाल्लाह सीनियर फनकार आहियो ॾेह तोड़े परदे में अव्हां खे ॿुधो थो वञे नओं गानो उस्ताद ताज़ो वायरल थियो आहे टिकटॉक ते टॉप ट्रेंड ते अव्हां जो गानो हले पियो कुझु माण्हू तनक़ीद बि कनि पिया कुझु फेवर कनि पिया त इहो गानो अव्हां कंपनी जे फरमाइश ते अव्हां ॻायो या जेको आहे शाइर अव्हां खे इहा शाइरी ॾिनी त इहा कलाम अव्हां पेश कयो? वाकई इहो कलाम जेको आहे सो किशोर कुमार साहिब जो फनकार हुननि जो ॻायल आहे ऐं पुराणो आहे जिते हिकु शाइर जेको आहे सो लिखियो ऐं चैलेंज करे मूंखे जो त हुन ॾिनो असांजो हुनखे न प्यार में चवंदो बाबा हीउ त मज़ाया आइटम थी वेंदो पर हुन सीरियस शाइरी लिखी पर धुन बि मज़ाया टाइप आहे। हू बि जीअं गानो ॻायल हो इंडिया जो तीअं असां बि ॻायो कोशिशि कईसीं हाणे ओड़ो त कोन बीठो पर कंहिंखे तकलीफ़ पहुती आहे त असां उन्हनि खां माज़रत था कयूं ऐं थींदो आहे इंसान खां ग़लती बि थींदी आहे असां बि इंसान आहियूं सो कंहिंजी दिलि आज़ारी थी आहे त खां चवंदासीं अदा माफ़ु कजो असांखे जोड़ी तव्हां माफ़ी था वठूं। हा जा माशाल्लाह ॾेह तोड़े परदे में तमामु जेके न हज़ारनि जी तइदाद में अव्हांजा फॉलोअर्स आहिनि ऐं अव्हां खे जेके अॼु ताईं ॿुधंदा था अचनि कुझु वीडियोज़ अहिड़ियूं मां ॾिठियूं जंहिंमें उन्हनि तनक़ीद जो निशानो बणायो त असां उस्ताद जा फैन आहियूं पर उस्ताद खे इहो कलाम पेश न करणु खपे आहे न ॻाइणु घुरिजे आहे उन्हनि जे लाइ अव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? दादा शाइर आहिनि कंपनी वारनि खे ॾियनि था पंहिंजी शाइरी ऐं पोइ जेको आहे सो जंहिं बि तर्ज ते लिखनि था पोइ उन्हनि जी ज़िद हूंदी आहे त इन में ॻायो वञे ऐं पोइ या त असांखे थोरो मिड़े ईअं गरमाइण लाइ पोइ मथे डाढ़ हणंदा आहिनि त हीअ जेको आहे सो ॾुखियो आहे केरु थो ॻाए सघे हीअं वरी लाह चाढ़ा ॾेई असांखे बि जेको आहे सो निशानो बणाए विया सो इहा शाइरी उस्ताद ॾिठी धुन ॾिठी त ही कलाम हिन तरीक़े सां ॻाइणो आहे? बिल्कुलु बिल्कुलु शाइरी ॾिठीसीं
ऐं कंपनीअ चयो वही ॻाइणो आहे ऐं शाइर जेको चए थो त मुंहिंजे लाइ त हिन में क्वालिटी आहे करे वेंदो इहो ॻाए वेंदो। सोशल मीडिया ते रुगी पापा लॻो पियो आहे, रुगी ॿार हुजे पोड़ो हुजे बुज़ुर्ग हुजे सभु सोशल मीडिया खोलियूं था त रुगी अव्हांजे गाने सां जेको आहे उन्हनि जी वीडियो पई थी नज़र अचे। बसि असांजी शुरूआती पापनि सां थी थिए न सुबुह पापा 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 माशाल्लाह कंहिंखे सुठो लॻो आहे कंहिंखे वरी त वरी छा आहे असली ॻाल्हि में इहा आहे। अव्हांखे कीअं ख़बर पई हूंदी त इहो वीडियो मुंहिंजो तमामु घणो वायरल थियो आहे? अव्हां पाण सोशल मीडिया यूज़ कंदा आहियो? अव्हां ॾिठो या कंहिं मिट माइटनि संगत दोस्त? ख़बर पई के फ़ोन करे ॿुधायो के जो ॾिठोसीं जंहिं ते व्हाट्सएप ते ऐं फेसबुक ते हले पियो लॻे पियो त हे वायरल थिए पियो। ॿिए ॾींहुं न रुकियो, टे ॾींहं बि जेको आहे स्पीड साॻी हुयसि। हाणे को वरी को अहिड़ो को नओं को ॿियो केरु गर्म टोड़े था हिनखे। पंहिंजा उस्ताद माशाल्लाह तमामु सुठा कलाम जेके पंहिंजे दौर में पूरी दुनिया में उहे ॿुधा वञनि था अॼु ॾींहं ताईं। कोन बच सां दर्द तेॾे विच थोरो दम ॾे सां, उस्ताद बुखारी जी पंहिंजी शाइरी, अनवर कंबराणी जी शाइरी, अॼु इहे शाइर हिन दुनिया मां रुख़सत थी विया आहिनि। त हाणे इन्हनि जी शाइरी अव्हां वटि अञा मौजूदु आहे या हाणे जेके नओं दौरु हले थो उन दौर जे हिसाब सां अव्हांखे शाइरी मिले थी? जेके तव्हां नाला चयो अनवर कंबराणी, अली गुलसांगी या उस्ताद बुखारी, उस्ताद जो त काफ़ी कलाम अञा रहियल बि आहे। अञा त कुझु कंपोज़ थिए पियो थो जेको छपाई लाइ वेंदो, पर कुझु गीत जेके आहिनि त उस्ताद जी जेका एकेडमी आहे उन्हनि मां असांखे मिली वेंदा आहिनि आसानी सां। नवां नवां गीत आहिनि अनवर कंबराणी जा बि डायरी वग़ैरह अते ॾियनि पोइ असांखे ॾींदा आहिनि कलाम। काफ़ी मवाद ॿियूं वीडियोज़ अचनि पिए थियूं, फनकारनि जो पाण में तज़ाद पिए थो हले। मुमताज़ मोलाई ऐं थर जा जेके फनकार आहिनि हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी कनि था, इन्हनि जे लाइ कुझु? हिन लाइ इहो ई अर्ज़ु कंदुसि मां त तज़ाद करणु न घुरिजे, न कोई वरी जेको आहे फन खे ईअं विराए वञे भाङनि में हिसनि में। फन आहे, गायकी आहे, कंहिंजे पंहिंजे इलाइक़े जी गायकी आहे, हर इलाइक़े जी पंहिंजी गायकी आहे। मिसाल ॻाल्हि हिकिड़ो लहजो आहे सो उहो पंहिंजे सुर में ॻाइनि था, ॿिया बि सुर में ॻाइनि था, घर वारा बि भलो भलो फनकार आहिनि, घटि न आहिनि। बसि ॿियो अंदाज़ ॻाइनि था जेके हिन पासे आहे विचोलो राग जीअं विचोले में ॻायो थो वञे। अञा तव्हां ईंदो उतर ते त सुफ़ियानो रंग तव्हांखे घणो मिलंदो। त हिन पासे वरी जेको आहे सो शाइरी माशाल्लाह हिकिड़ी त फोक कहानी जी शाइरी काफ़ी पुराणी, उनखे बि ॻाइनि था। ॿियो त वरी अॼुकल्ह जेको गीत ॻाइनि था थोरो स्टाइल गीत जेके थोरो माण्हुनि खे पसंदि अची था वञनि, सुठो आहे। हिकु महाराज न करणु घुरिजे। मां इहो ई चवंदुसि ममता साहिब खे या असांजे आर्टिस्टनि खे त इन ॻाल्हि खां मुड़ी वञनि छा बसि तुंहिंजो ई भत घाटो भला जान छॾाइणी, बाक़ी इन जी सरहदूं न आहिनि। फन जूं का सरहद कान्हे, जेको जहिड़े नमूने ॻाए जहिड़े अंदाज़ सां ॻाए था। अॻे चवंदा हुआ तुंहिंजो हिन जो आवाज़ु जेको आहे रेडियो जहिड़ो कोन्हे या हिन जो अहिड़ो कोन थो निकिरे, पर हुनजो अंदाज़ अहिड़ो हूंदो जो मक़बूल थी वेंदो उहो ई माण्हू। त ज़रूरी न आहे त आवाज़ बसि हिकु जहिड़ा हुजनि त भई इहे सुरीला आहिनि बसि इहे ई हलंदा। आवाज़ केॾी महिल कुदरत वारो कंहिं ते महिरबानी थी थो अहिड़ो हिकिड़ो टिपिकल आवाज़ु अची थो वञे जेको माण्हुनि जे लेखे नवाण थो लॻे, यार हीअ नओं आवाज़ु थो अचे। सो इहे अचनि पिया आवाज़ ई। ॿियो मुंहिंजो अव्हां खां हिकिड़ो इहो सुवालु हूंदो उस्ताद, हर आवाज़ु हिकिड़ो कुदरती हिकिड़ो फन हूंदो आहे, हिकिड़ो कुदरती दात मिलियल हूंदी आहे, हुनजो आवाज़ु हिकिड़ो पंहिंजो ख़ूबसूरत हूंदो आहे। जीअं अव्हां बि हुन में अचो पिया त माशाल्लाह अव्हांखे बि हिकिड़ी कुदरती दात आहे। त अव्हां कंहिंखां सिखिया वरिती हुई गायकी जी या अव्हांखे पंहिंजे शौक़ु इन मंज़िल ते अची पहुचायो? ॿिए तरफ़ जा लख एहसान आहिनि, मां गॉड गिफ्टेड आहियां। बचपन खां ई कुदरत हिकिड़ो माना सम्झ ऐं सुर गले में ॾेई छॾियो हो ऐं ख़बर न आहे कीअं ॻाईंदो वठंदो हुउसि ऐं बेसाख्ता ॻाईंदो वठंदो हुउसि त पोइ कंहिंखे ख़बर पई वरी ईअं पोइ स्कूलनि में अहिड़े तरीक़े सां पोइ चवंदा आहिनि अॻिते वधण जे लाइ थोरो घस जी ज़रूरत पवंदी आहे त कहिड़ो रस्तो वठिजे। उस्ताद कयो मूं कराची रहियुसि 10 साल खनि, पोइ हुन में उस्ताद खान साहब हुयो, उन्हनि जो बड़ी सभु आहे। आख़िर में कहिड़ो पैगाम ॾींदो अव्हां पंहिंजे परस्तारनि खे या जेके सोशल मीडिया ते ख़ासि करे अव्हांखे
कुछ ॾींहंनि खां वठी तनक़ीद जो निशानो बणाइनि था, उन्हनि खे आख़िरी कहिड़ो मैसेज ॾींदो? अदा तनक़ीद बरा इस्लाह मां हिन में रंजित आहियां ज़रूरु। जेका ॻाल्हि कंहिंखे न वणे त माण्हू चवंदो ज़ाहिर आहे, न चवंदो दिलि में रखंदो त बि ॾुख थींदो, अरमान थींदो। उन्हनि जी भलाई, उन्हनि जी महिरबानी, उहे बि असांजा भाइर आहिनि, उहे बि असांखे ॿुधनि था। उन्हनि खे तकलीफ़ थी वेंदी, ॾुख थियो हूंदो या परेशानी थी वेंदी, त उन्हनि खां माज़रत। ऐं इहा ई आहे त मौसीक़ी जे या राग जी का सरहद बि कान्हे, ऐं न को हिन जो को ॿोली आहे, न को हा पंहिंजे इलाइक़े ॿोली में ॻाइजे, पर राग हिकिड़ो पंहिंजी अलॻि ई दुनिया आहे। को जेको आहे सो हिंदी में थो ॻाए, को सिंधी में थो ॻाए। अल्हम्दुलिल्लाह मौसीक़ी रहंदो आहे। असां पंहिंजे लिसनर्स खे इहो चवंदासीं त सिधी ॻाल्हि खरी ॻाल्हि कयो ऐं दाद रसाई कयो। कुझु बजाए खामियूं ॻोल्हण जे, कुझु चङायूं बि असांजी मथां किथे हुजनि, असांखे त यादि न आहे, पर खामियूं असां घणियूं आहिनि, सो इन करे दरगुज़र कंदा। वॾी महिरबानी तव्हांजी। महिरबानी उस्ताद, थैंक यू। इहे आहिनि उस्ताद मंज़ूर सखीराणी, पाण जेको मुख़्तलिफ़ सवालनि जा जवाब ॾींदे। उस्ताद पछाड़ी में इहो बि जेके हिन पैगाम ॾिनो आहे, जेके उस्ताद ते तनक़ीद पैदा कनि, उन्हनि जे लाइ बि उस्ताद मैसेज ॾिनो आहे त उस्ताद हिकिड़ो नालो आहे, हिकिड़ो फ़नकारनि में, उन्हनि दौर जे फ़नकारनि में उस्ताद शामिल आहिनि जेके आबदा परवीन, नुसरत फ़तेह अली ख़ान, इन्हनि जे ज़माने जा जेके आहिनि उस्ताद पाण सिंध जा हिकिड़ा नामियारा ऐं महान फ़नकार आहिनि। अॼु ताईं उस्ताद मंज़ूर सखीराणी खे ॾे तोड़े परदे में वॾे शौक़ सां ॿुधो थो वञे। उस्ताद हिकिड़ी तमामु भली ॻाल्हि कई आहे त उस्ताद जेके आहिनि तमामु इंडिया जी धुन में त पाण ॻाया अथनि, पर उस्ताद जे पंहिंजे धुन में इंडियन हिकिड़ो कलाम उस्ताद जीअं गुनगुनाए ॿुधायो त उस्ताद जे पंहिंजे ई धुन में इंडिया वारनि बि कापी कई आहे। सो उस्ताद जहिड़े सुठनि फ़नकारनि जो क़दुरु करणु खपे, ऐं जेके तनक़ीद था कनि त उन्हनि खे तनक़ीद खां पासो करणु खपे। तू भर में हुजी तो सब प्यार कयो, इहा समंदर में यार गॾु मूंसां हुजी जिस जहिड़ो हुजो, तू मुंहिंजो रही मां तुंहिंजो रहां, हिकु दिलनि में पियो मीर ठहां, तूं सां हुजी सिंगार कयां, तूं भर में हुजी तो सब प्यार कयां, इहा आस अंदर में यार